नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा आहियूं त क़दीम शहर डिप्लो में टाउन इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब फ़कीर अहमद कॉलोनी में मासूम इमाम बारगाह ऐं स्कूल जी साइडुनि ते गंदगी जा ढेर लॻल ऐं गंदो पानी बीहण करे रवासी सख़्त परेशान। रवासियुनि जो एतिजा रवासियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां अर्ज़ था करूं त असांजे हिन मेले में मस्जिद शरीफ़ आहे ऐं फ़कीर अहमद बेस्ट स्कूल आहे, कॉलोनियूं बि आहिनि, मेमण कॉलोनी, कुंभार कॉलोनी ऐं सभु मौजूदु आहिनि। हिन शहर जो पूरी जेको गंदो पाणी जीअं बरसाति दौरान में आहे थी, को मोटर न आहे, कोई जन स्टार न आहे, कंहिं पे वसे बि जेको सफ़ाई जो तमामु गरम भरम लॻल आहे। असां टाउन इंतज़ामिया वटि विया आहियूं, उनखे चयो बाबा हीअ जेको सफ़ाई वठंदा असांजो इन सां वास्तो न आहे, इन जो वास्तो ॿिए पासे वञी ॻोल्हियो। हाणे ॿिए पासे असीं केॾांहुं वञूं? फ़कीर अहमद कॉलोनी ऐं मैसूम इमाम बारगाह जे लॻे ई खोइबे जी खॾा जेको हमेशह जे लाइ पाणी सां भरियल रहंदी आहे। जीअं बरसातूं आयूं आहिनि तीअं के निकाल कुझु कयूं, बक़ाया इहो अव्हांजी अखियुनि जे अॻियां बीठो आहे ऐं का बि सफ़ाई वग़ैरह न आहे। हिते जो ग़रीब क़ौमूं आहिनि जंहिंजा बच्चा बीमारी में वठिजी चुका आहिनि, मलेरिया ॿियो टियों जुलाब उल्टी हर बीमारी हिन ग़रीबनि सां वयल आहे, को ॿुधण लाइ तयारु न आहे ऐं न ई पाणी कढण लाइ को तयारु आहे। असांजो ॾिसो था अची ढेर लॻा पिया आहिनि गंदे पाणी जा, स्कूल में दीवार कोन्हे, नंढड़ा वीचारा ॿार आहिनि, हिकिड़ो असांजो उस्ताद आहे उहो पढ़ाईंदो आहे। ग़रीबनि जे लॻे पियो, राति जो मच्छर सुम्हण ॾींहं कोन था, पाणी जे विच में पिया आहियूं, जंहिंखे चऊं हा हा करियो बसि। पानी अहमद कॉलोनी मौसूम इमाम बारगाह काज़ी गुलाम शाह इन जी दरगाह आहे, ये पासो ही सॼो पाणी सां भरियो पई गंदगी आहे। कॾहिं बि टाउन वारनि असीं चई थका आहियूं, पर असां अलाए छा कुतो बि मरे गॾो बि मरे, हुन भाउ चयो सहुरो उहा ॻाल्हि साॻी आहे। हीअ पाणी इहा सॼो रोड रस्ता भरिजो वञे, बरसाति में असीं मटियो कोन सघूं, ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।